दड़ो में मौज़िज़ फैमिलीज़ जे ॿारनि ऐं स्कूल जे शागिर्दनि जूं सोशल मीडिया जी वेबसाइट ते नाज़ेबा ऐं गैर इख़लाक़ी वीडियोज़ ठाहे खेनि ब्लैकमेल करण जो इंकशाफ थियो आहे। दड़े जे वापारी एसोसिएशन जी अॻुवाणी में मुतासिर ॿारनि ऐं शागिर्दनि जे वारसनि ऐं सियासी समाजी वापारी तंज़ीमनि जे अॻुवाणनि जी गॾिजाणी कई वई। टिकटॉक ते गैर इख़लाक़ी ऐं नाज़ेबा वीडियो ठाहींदड़ मीरपुर बठोरो वासी ख़िलाफ़ दड़ो थाणे ते दरख़्वास्त दाख़िल कई वई आहे। इन सिलसिले में दड़ो जे शहरियुनि वापारियुनि मुतासिर ॿार जे वालिदैन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त गुज़िरियल कुझु महीननि खां टिकटॉक ते शहर जे मासूम ॿारनि ऐं स्कूल जे शागिर्दनि जूं गैर इख़लाक़ी वीडियोज़ ठाहे खेनि ब्लैकमेल कयो पियो वञे, जंहिं करे मुतासिर ॿार ऐं शागिर्द सख़्त ज़हनी दबाव जो शिकार आहिनि। हिननि चयो त मीरपुर बठोरीअ जो रहंदड़ हिकु हमराह फेक आईडी ज़रिए ॿारनि खे ब्लैकमेल करे रहियो आहे। सदर ख़िलाफ़ सबूत पिणु हथ कया विया आहिनि, जंहिं ख़िलाफ़ दड़ो थाणे ते रिपोर्ट दाख़िल कराई वई आहे। हिननि सिंध हुकूमत, आईजी सिंध, FIA, DIG हैदराबाद, SSP सिजावल ऐं कानून लागू कंदड़ इदारनि खां मुतालबो कयो आहे त ॿारनि जूं फेक आईडी ज़रिए किरदार कुशी कंदड़नि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वञे। जेको वरी पंहिंजा जेके जेको ज़ाहिर कंदो कानूनी ॻाल्हि असांजो टारगेट हूंदो आहे। हाणे हुन लाइ छा करणु खपे, उनखे कहिड़े तरीक़े सां जेको सो ट्रैक करियूं या कानूनी रस्तो इख्तियार करियूं या असां जेको संगठी सलाह जे वारे सां मुंहिंजी ॻाल्हि में सलाह ॾियो त हुन लाइ असांखे छा करणु खपे। मुस्तफ़ा इहो शायदि कुझु ॻाल्हियूं ॿुधियूं सम्झी तव्हां शुरू कयो कंटिन्यू करे वासी में छा नहीं जो वीडियो जे क्या जो जिक्र कयो हुयो तो वीडियो वारो ऐं पिक्चर आकाश रोटी जो रोज़नामा करण ऐं मुख़्तलिफ़ माण्हुनि जे नंढा जेके टीनेजर छोकिरा उन नाले आईडियूं ठाहे ऐं उनजा वीडियोज़ रखी जेको त मुख़्तलिफ़ उन्हनि खे ब्लैकमेल करे पियो। जेको इशू थियो बि हो काफ़ी वठ पकड़ थी, साइबर क्राइम में बि जेको थो एप्लीकेशन ॾिनल आहे त उन्हनि ते असां पंहिंजी तहक़ीक़ात कईसीं पे असां कंहिं न कंहिं रस्ते ते पहुता आहियूं को माण्हू ताईं त बाबा हे माण्हू जेको थिए थो कनि। हाणे उन लाइ सॼी संगत खे गॾु करण जो मक़सदु इहो हो त उन लाइ कहिड़ो अमल जोड़िजे, छाकाणि त इहो सॼो शहर हिननि शयुनि खां मुतासिर आहे। इहे त खणी अञा वधीक नुक़सानु त कोन थियो पर इहा हिकिड़ी शुरूआत आहे। जेकॾहिं असां हिनखे जे छॾींदासीं तव्हां सम्झंदा नुक़सानु थींदो। ॾिसो न हिन ब्लैक मेलिंग वारे मामलनि में काफ़ी ख़ुदकुशियूं बि थियूं आहिनि, काफ़ी अहिड़ा वीडियोज़ वायरल थिया आहिनि जेके घर असां चऊं था त आईंदा अहिड़ो को वाक़ियो पेश अचे तंहिंखां पोइ असीं को क़दम खणूं न बहितर आहे त हुन शइ खे उते रोकिजे। हुन लाइ असीं कंहिं जॻह ते